नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे मीरपुर माथेले खां ख़बर ॾींदा हलूं त दाद लिगानी थाणो हद वेझो कार एक्सीडेंट चौक वटि राति नामालूम चोर बेकरी समेत 4 दुकानदारनि जा ताला तोड़े लखे रुपए जो सोलर ऐं ॿियो क़ीमती सामान ॿुहारे खणी फरार थी आहिनि। इतला ते दाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची चौकीदार अब्दुल गफ़ार पीताफी खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। होॾां शहरीन ऐं बेकरी मालिकान मोहम्मद आज़म कश्मीरी ऐं कारी बशीर असलम लिगारी मोहम्मद हनीफ कश्मीरी ऐं ॿिनि एहतजाज करण ते DSP मीरपुर माथेलो चोरी वारे हंधि पहुची शहरनि सां मुलाक़ात कई है। DSP शहरनि खे ख़ातिरी कराई है त शहर विच मां थियल चोरी जल्द वापस कराई वेंदी। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।